कुछ शयूं बयान कंदुसि ऐं फर्ज कुछ अहिड़ा फर्ज जिन ते पूरी इस्लाम जी बुनियाद इमारत रखी वई आहे। जेकॾहिं बुनियाद ई न हुजे जंहिं दीवार जी जंहिं घर जी त घर कीअं ठहंदो। जंहिं भित जी बुनियाद ई न हुजे उहा भित रखबी कीअं। उहा त भित या उहा घर उहा शइ महल ठही कोन थो सघे जेसि ताईं उनजी बुनियाद न हुजे। बुनियाद खां बग़ैर छा थो थी सघे। माना जे बुनियाद कोन्हे त का शइ कोन्हे, उहा इमारत ई कोन्हे, उहा भित ई कोन्हे, उहा जॻह ई कोन्हे जे उनजी बुनियाद कोन्हे का। ऐं बुनियाद खां बग़ैर का जॻह रखजी कोन थी सघे। जॾहिं इहा शइ असांजे तसवर में ई नथी अचे त बुनियाद खां सवाइ का शइ बीह सघे न सघे, त पोइ असांजे तसवर में इहो बि न हुजे त इस्लाम ते हुजूं ऐं बुनियाद उन जी न हुजे, उहो इस्लाम कहिड़ो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बुनियल इस्लाम अला खम्स। इस्लाम जी बुनियाद ई 5 शयुनि ते रखी वई आहे। शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह, सभ खां पहिरीं गवाही ॾियणु त अल्लाह खां सिवा को माबूद कोन्हे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुहु व रसूलुहु उनजो बानू ऐं उनजो रसूल आहे। सभ खां पहिरीं बुनियाद जी मेन शइ आहे। ऐं तौहीद जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत जे बारे में अॻे ज़िक्र थी चुको आहे। उन खां पोइ ज़रूरी शइ वाक़ीमुस सलात, निमाज़ खे क़ाइम करणी आहे बुनियादी शइ आहे। जेको पाण खे तौहीद परस्त चवराए थो, जेको शख़्स पंहिंजो पाण खे मुस्लमान चवराए थो त उहो इन खां बग़ैर उनजी बुनियाद ई कोन्हे का, ख़ाली दावा इस्लाम आहे। त सभ खां पहिरीं ज़रूरी शइ फराइज़नि मां बुनियाद इस्लाम जी अल्लाह जी गवाही ॾियण त अकेलो आहे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रसूल आहे। उन खां पोइ निमाज़, ऐं निमाज़ जे बारे में अल्लाह ताला फरमायो वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़न नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा। पंहिंजे आलो अयाल खे निमाज़ जो हुकुम कर, वस्तबिर अलैहा ऐं खुद उन ते क़ाइम रह। ला नसअलुका रिज़्क़ा, असां तव्हां खां रिज़्क़ कोन था घुरूं ऐं न कोई तव्हां ते असां रिज़्क़ जी का ज़िमेदारी लॻाई आहे। नहनु नरज़ुकुका, हालांकि रिज़्क असीं तव्हांखे ॾियण वारा आहियूं। वल आक़िबतु लित्तक़वा, अंजाम का जेको असुल बहितर घर है आख़िरत जो घर है। अंजाम उन्हनि जो आहे जेके परहेज़गार, जेके निमाज़ खे क़ाइम करण वारा आहिनि। जेके निमाज़ खे क़ाइम करण वारा आहिनि, अंजाम उन्हनि माण्हुनि जो आहे। ईअं न आहे त निमाज़ आऊं पढ़ां पियो ऐं मुंहिंजे घर में निमाज़ न हुजे ऐं घर में ख़ाली हुकुम कयां पियो निमाज़ पढ़ो ऐं मुंहिंजे पाण जो निमाज़ न हुजे त इहा शइ त फ़ाइदेमंद कोन्हे। अल्लाह फरमायो पहिरीं ख़ुदि क़ाइम रह, पोइ हुकुम कर। वस्तबिर अलैहा, उन ते क़ाइम रह। रिज़्क असीं तोखे पहुचाईंदो, असां ज़िमेदारी रिज़्क जी तो ते कोन्हे लॻाई। उन खां फरमाई त ऐं निमाज़ अहिड़ो अमल आहे जंहिंसां इंसान कई बुराइनि खां बची सघे थो। केतिरियूं ई दुनिया जो माश, अॼु हर को नंढड़ो ॿार, नंढे खां वठी वॾे ताईं मोबाइल जो दौर आहे। असां परेशान आहियूं औलाद जे हवाले सां ऐं पाण बि परेशान आहियूं त इन फितने खां कीअं बचिजे। ऐं फितननि जो सम्झ मींहुं वेठल आहे हींअर, इन फितननि खां कीअं बचिजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फितननि खां बचण जो सबक़ कहिड़ो ॾिनो।
ऐं हिन वक़्तु जेकॾहिं को इंसान फितननि खां बचणु चाहे थो ऐं औलाद खे बचाइणु चाहे थो, सभ खां पहिरीं ज़रूरी शइ निमाज़ आहे। निमाज़ खां पोइ अल्लाह जो क़ुर आहे। अल्लाह जो क़ुर उहा अल्लाह ताला हुन में अज़मत रखी आहे, उहो पावर रखियो आहे। जेको शख़्स उनखे पढ़े थो ऐं उन ते अमल करे थो ऐं कोशिशि थो करे उनखे पढ़ण जी, उनखे सम्झण जी, ऐं पढ़े बि ईअं त सम्झ त क़ुर मूंखे पियो चवे, त उहो इंसान हज़ारे किरोड़े केतिरनि ई फितननि खां बची सघे थो। अल्लाह क़ुर में पावर इहो रखियो, सिर्फ़ु क़ुर में, ॿी के किताब में न। ऐं उन खां बाद को फितननि खां बचणु चाहे थो, उहे ॿिनि क़िस्मनि सां बचे। ॿई क़िस्मूं निमाज़ जूं आहिनि। हिकिड़ी निमाज़ उहा जेका फ़र्ज़ी निमाज़ आहे, ऐं ॿी तहज्जुद जी निमाज़। तहज्जुद जी निमाज़ में अल्लाह ताला उहा शइ रखी आहे जो अल्लाह फरमायो अक़वम क़ीला, अशद वताऊं अक़वम क़ीला। हिन निमाज़ में इहा ताक़त आहे जो तव्हांजे नफ़्स खे कुचले छॾींदी, नफ़्सानी ख़वाशात खे मारे छॾींदी, ऐं फरमाई त तव्हांजे कौल खे मज़बूत कंदी, तव्हांजी ॻाल्हि खे मज़बूत कंदी। तव्हां दीन जी तबलीग कयो था, उनखे मज़बूत कंदी। तव्हां कंहिंसां ॻाल्हायो था, तव्हांजी ॻाल्हि पुर असर हूंदी। तव्हां कंहिंखे सम्झाइणु चाहियो था, तव्हांजी सम्झाणी पुर असर हूंदी। तव्हां ॾिसंदा असांजा बुज़ुर्ग जेके अॻे वफ़ात करे विया, पोड़ा पोड़ा वीचारा, तव्हां करे ॾिठो हूंदो। छा इहा ॻाल्हि अलॻि आहे, उन्हनि वीचारनि खे जेतिरो इल्मु हुन मुताबिक़ उन्हनि अमल कयो पियो ज़िंदगी में, त उन्हनि जी ॻाल्हि में वॾो असर हूंदो ऐं उन्हनि जी ॻाल्हि हर जे दिलि ते असर कंदी। ऐं औलाद ऐं माण्हू उन्हनि जे हथ ऐं ॾंडे में हूंदा, ऐं उन्हनि जा कौल, उन्हनि जूं ॻाल्हियूं इंतिहाई मज़बूत बि हूंदियूं ऐं सम्झण जोॻियूं हूंदियूं। छाजे करे अॼु सॼो ॾींहुं असां गुफ़्तगू में गुज़ारे छॾींदा आहियूं, असांजी का ॻाल्हि कम जी कान हूंदी आहे, ख़ामख़ा जी बकवासात हूंदियूं आहिनि, ॻाल्हि काई कम जी कोन हूंदी आहे। असांजो हाल इहो आहे। पर जेके असांजा पोयां पोड़ा वफ़ात करे विया, उन्हनि में इहा ख़ासियत हुई त तहज्जुद निमाज़ जा पाबंद हूंदा। अॼु बि तव्हां कंहिं पोड़े खां पुछी सघो, पोइ तव्हांजा माइट, असांजा माइट छा कंदा हुआ? उतां तहज्जुद जा पाबंद हुआ। केतिरो बि थी वञे, अॼु बि अहिड़ा पोड़ा मौजूद आहिनि, बुज़ुर्ग मौजूद आहिनि जेके अॼु बि तहज्जुद निमाज़ पढ़नि था, ऐं उन्हनि जी ॻाल्हि पुर असर बि आहे ऐं उनजी नसीहत कम जी बि हूंदी आहे। त इहो नफ़्स खे मारण लाइ ऐं तव्हांजे कौल खे मज़बूत करण लाइ तहज्जुद जी निमाज़ ज़रूरी आहे। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घर वारनि खे जगायो, अचानक निंड मां उथिया ऐं पंहिंजी घर वारनि खे जगायो राति जो, त उथो निमाज़ पढ़ो। छाजे करे? मूं अॼु फितननि खे लहंदे ॾिठो आसमान मां, बरसातुनि वांगुरु। यानी फरमाई त फितना अचनि पिया, उनखां बचण लाइ निमाज़ तहज्जुद पढ़ो। त निमाज़ में अल्लाह ताला पावर रखियो आहे जो फितननि खां इंसान बची सघे ऐं बुराइनि खां बची सघे। जेकॾहिं कोई इंसान निमाज़ बि पढ़े पियो, बुराई भी करे पियो, निमाज भी पढ़े पियो, चोरी भी करे पियो, निमाज भी पढ़े पियो, ठगी भी करे पियो, निमाज भी पढ़े पियो, फ्रॉड भी करे पियो, सब कुछ करे पियो, लेकिन निमाज पढ़े पियो। तो मूंखे ऐं तव्हांखे फिक्र करणो आहे जे निमाज खां पोइ बि असां में शयूं मौजूद आहिनि, त पंहिंजी निमाज जी फिक्र कयो। निमाज पढ़ंदड़ पंहिंजी निमाज जी फिक्र कनि त असांजी निमाज असां ते असर छो कान पई करे। जॾहिं त अल्लाह जो क़ुर कूड़ो न आहे, जॾहिं त अल्लाह जो क़ुर कूड़ो न आहे। अल्लाह फरमाए तो इन्न सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर, निमाज फहाशी ऐं बुछड़ाई जे कमनि खां रोके थी। छा अल्लाह जो क़ुर कूड़ो आहे? अल्लाह जो क़ुर बेशक सचो आहे। अल्लाह फरमाए निमाज बुराई जे कमनि खां रोकींदी आहे, बुछड़ाई जे कमनि खां रोकींदी आहे, लेकिन निमाज जे बावजूद जेको बुछड़ाई बेहयानि खां कुंदो बचे तो असांखे पंहिंजी निमाज जी फिक्र करणी पवंदी। छा असांजी निमाज शायदि सुन्नत जे ख़िलाफ़ त कोन्हे, या असांजी निमाज में को अहिड़ो को मसइलो त कोन्हे जो असांजी निमाज अॻियां शायदि क़ाबिल क़बूल बि कान पई थिए, छा जंहिंजे करे असां बुराई खां नथा बचो सघूं। हालांकि अल्लाह जो क़ुर सचो आहे। हर कंहिंखे पंहिंजी निमाज पढ़ंदड़ खे पंहिंजी निमाज जो फिक्र करणु खपे, ऐं जेको न पढ़ंदड़ आहे उनखे कोशिशि करणु खपे निमाज पढ़े। ऐं निमाज
क़यामत जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त निमाज़ ऐं कहिड़े वक़्तु फरमाई। मज़मून छा आहे? उम्मत मुहम्मद जूं ज़िम्मेदारियूं ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ज़िम्मेदारी केॾी महिल सम्झाई आहे। हालांकि निमाज़ जा हुक्म क़ुरान में मौजूद आहे, हालांकि कई दफ़ा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ जे मुतालिक़ ॻाल्हियूं करे चुका हा, लेकिन उन जे बावजूद जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया मां रुख़सत थियनि पिया, आख़िरी लम्हातन उन वक़्तु बस सलात सलात सलात, निमाज़ 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 छो? यानी तव्हां निमाज़ गाफ़िल थींदव, आउं तव्हांखे ताक़ीद कयो पियो वञा हिन टाइम ते निमाज़ जा पाबंद रहिजो, इन जो ख़्यालु रखिजो। उन वक़्तु इंसान खे छा यादि हूंदो आहे? असांखे पंहिंजी लॻी पई हूंदी आहे, जेको दुनिया मां वेंदो पियो वञे हालत छा हूंदी आहे? हिन जी मिल्कियत जो हिसो हिते ॾेई छॾियो, हिन जी मिल्कियत जो हिसो हीउ ॾेई छॾियो, हीउ करे छॾियो, हू करे छॾियो, वॾियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे फ़िक्र आहे त निमाज़ जो फ़िक्र आहे, पंहिंजी उम्मत जो फ़िक्र आहे, ऐं उन फ़िक्र में फरमाए थो अस्सलात, और मुंहिंजा उम्मतियो निमाज़ खे क़ाइमु रखिजो। ऐं कॾहिं अल्लाह जे रसूल जे उन अखियुनि ऐं मुस्कुराहट जी ज़रूरु क़दुरु कजो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में वञनि पिया ऐं इंतिहाई बीमार थी चुका आहिनि, आख़िरकार मस्जिद में अची कोन पिया सघनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घर जो पर्दो हटायो ऐं सहाबा जी जमात खे ॾिठो त जेके निमाज़ में बीठा हुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्कुराया, छाजे करे? जो ॾिठऊं त मुंहिंजी सहाबा निमाज़ पिया पढ़नि, मुंहिंजा भाइरो निमाज़ जी क़दुरु कयो। अल्लाह जे रसूल जी मुस्कुराहटनि जी क़दुरु कजो, जेके उन टाइम ते अल्लाह जे रसूल आख़िरी लम्हात में जेको मुस्कुरायो छा ते? निमाज़नि खे ॾिसी। मुस्कुरायो छा ते? पंहिंजी महिनत खे ॾिसी। मुस्कुरायो छा ते? त मुंहिंजी महिनत अॼु रंग लाहे वई, अॼु मुंहिंजा साहबी निमाज़ में सभु दाख़िल आहिनि ऐं सभु जा सभु निमाज़ पिया पढ़नि। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी टाइम ते जंहिं शइ जी ख़ुशी थी सा निमाज़ जी थी। मुंहिंजा भाइरनि निमाज़ जी क़दुरु कयो, ऐं निमाज़ अहम फरीज़ो आहे, ऐं निमाज़ बुराई ऐं पुछड़ाइण खां रोकण वारी आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं इंसाननि खां जो पुछो वेंदो, जेके जहन्नमी हूंदा उनखां छा पुछो वेंदो? छा तव्हां तौहीद ते कोन हो, या तव्हां शिरक कयो? न, पर मा सलककुम फी सकर। मोमिन खे जन्नती हूंदा जहन्नमिन खां सवाल कंदा, मा सलककुम फी सकर, तव्हांखे जहन्नम में कहिड़ी शइ पहुचायो? छा चवंदा? लम नकु मिनल मुसल्लीन, असीं निमाज़ी कोन हुआसीं, असीं निमाज़ी कोन हुआसीं, इन शइ असांखे जहन्नम में पहुचायो। ऐं निमाज़ अहिड़ो फर्ज़ आहे, अॼु असांजा ॿाहिरि कुझु सम्झंदा आहिनि त असां तौहीद ते आहियूं ऐं निमाज़ छॾणु गुनाह आहे। असां ईअं सम्झनि निमाज़ छॾणु गुनाह आहे? गुनाह कोन्हे, ही अहम फरीज़े जो इनकार आहे, अहम फरीज़ो आहे। इहो सिर्फ़ु गुनाह जी ॻाल्हि कोन्हे, सिर्फ़ु गुनाह जी ॻाल्हि कोन्हे। इहो हिकिड़ी हदीस मां यादि रखिजो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि नबी साहब फरमायो त जंहिं शख़्स शहादत ॾिनी, गवाही ॾिनी त अल्लाह अकेलो आहे, उनजी बात कई, शिरक न कई, त उहो शख़्स अल्लाह चाहे त उनखे बख़्श करे छॾींदो, उनखे बख़्श करे छॾींदो। त सा बि छा पुछो? व इन सरक व इन ज़िना, चाहे हुन चोर हुजे या बदकार हुजे। हिन मां इहो कोन्हे त असांखे गुनाह जी छूट बि मिले, मक़सदु इहो आहे त ही गुनाह अल्लाह जे आख़िरत में चाहे त इंसान खे बख़्श करे सघे थो, जो तौहीद ते हो। पर उन साहबी इहो छो कोन चयो वञ ततरो को सलाह, चाहे निमाज़ छॾे ॾे, चाहे ज़कात न ॾे, चाहे हज न करे, छो कोन चई? इन जे करे जो इहे गुनाह न, इहो फर्ज़ आहे, इहो हर सूरत में करिणो आहे, इन खां सवाइ इस्लाम ई कोन्हे। उहे शयूं ज़रूरी हुयूं, उहे छॾणु गुनाह न, पर इस्लाम जो इनकार आहे, इस्लाम जे शाइर जो इनकार आहे। निमाज़ जो न कोन चयो, हा ॿियो त गुनाह अलॻि शइ आहे, लेकिन निमाज़, हज, ज़कात, रोज़ो, इहा शइ अहिड़ी आहे जेका इस्लाम में दाख़िल आहे, इहा न आहे त इस्लाम कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो
मन तरक सलातम मकतूबतम मुतअम्मिदन फकत कफर, यह मशहूर हदीस है। जंहिं ॼाणी वाणी फर्ज़ी निमाज़ छॾे ॾिनी उन ते इस्लाम जो इनकार कयोसि, उन कुफ्र करे छॾियो। बैनल अब्दी व बैनल शिरकी व बैनल कुफ्री तर्कु सलाह। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हिकिड़े मुशरिक ऐं हिकिड़े मुवहिद ऐं हिकिड़े काफ़िर जे दरमियान अगरि फ़र्क़ु करण वारी आहे त सिर्फ़ु अल्लाह जी निमाज़ आहे। फ़र्क़ु करण वारी छा आहे? अल्लाह जी निमाज़ आहे, जेका अल्लाह फ़र्ज़ कई आहे, फ़र्क़ु करण वारी आहे शइ आहे। ऐं सहाबा जी जमात, सहाबा जी नमाज़ जमात, उन्हनि हमेशह हिन शइ जो क़दुरु छो कयो? छाजे करे हिन जो क़दुरु कयो? जो उन्हनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां इहे फरमान ॿुधा हा। ऐं जेके बख़्श थिए आया निमाज़ या इन लाइ का रुख़सत हुजे हा त जंग जे मैदान में हुजे हा, जिथे तीर तलवारूं साम्हूं मौत जो राकास। लेकिन अल्लाह फरमायो हिते हिकिड़ी हिकिड़ी रकात करे पढ़ो, लेकिन बख़्श कोन अथव। जे नथा पढ़ी सघो इशारनि ते पढ़ो, जीअं तव्हांखे जहिड़ी सूरत मिले हुन में पढ़ो। लेकिन अल्लाह तरीक़ो चेंज करे छॾियो निमाज़ जो। लेकिन अल्लाह इहो कोन चयो निमाज़ न पढ़ो, इन मैदान खे अगरि माफ़ हुजे हा त इन मैदान ते माफ़ थिए हा। लेकिन इते बि अल्लाह, हालांकि साम्हूं मौत जो राकास आहे, अॻियां जंग जो मैदान पियो हले, तलवारूं तीर पियो हलनि, लेकिन नबी अलैहिस्सलातु फरमायो ते निमाज़ छॾणी कोन्हे। अल्लाह फरमायो हां जंहिंखे जीअं जहिड़ी सूरत मिले उहे सभु हदीसनि में बयान थियनि कहिड़े तरीक़े सां पढ़णी आहे। जे हिकिड़ी रकात तव्हांखे हिकिड़ी हिकिड़ी थी मिले उहा पढ़ो, लेकिन निमाज़ छॾणी कोन्हे। इन मैदान ते बि निमाज़ जेका आहे सा कान छॾिजी। ऐं सुस्ती ऐं काहिली, हिकिड़ा माण्हू त निमाज़ हिकिड़ी पढ़ंदा छॾंदा, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो जिन उन्हनि जे लाइ एॾो वॾो अज़ाब आहे त न पढ़ंदड़ जे लाइ हाल छा हूंदो। छा फरमाई? फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम फी सलातिहिम साहून। अहिड़े निमाज़ जे लाइ बि हलाकत जी बर्बादी आहे जेके निमाज़ में सुस्तियूं था कनि। जॾहिं हिकिड़े निमाज़ में हिकिड़ी पढ़े थो, ॿी कॾहिं पढ़े थो, कॾहिं छॾियो थो ॾे, उन जे लाइ हेॾी वॾी बर्बादी हलाकत आहे त ॿुधायो जेको पढ़े ई कोन थो उन सां छा हूंदो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मशहूर हदीस आहे, नबी फरमायो त जेके माण्हू मस्जिद में जमात सां निमाज़ नथा अचनि, हालांकि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहो कोन फरमायो त भले वञी घर में पढ़नि, हालांकि कई जेके घरनि में पढ़नि था निमाज़, उन्हनि जे घरनि खे साड़े छॾिया। निमाज़ पढ़ण जे बावजूदि उन्हनि जे घरनि खे साड़े छॾिया, घर में निमाज़ था पढ़नि। जेके नथा पढ़नि उनजो छा अंजाम हूंदो? त निमाज़ हिकिड़ी ज़रूरी शइ आहे। ऐं अल्लाह फरमायो अक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। निमाज़ क़ाइमु कयो, मुशरिक न थियो। निमाज़ क़ाइमु कयो, मुशरिक न थियो। जेको निमाज़ नथो पढ़े सो नफ़्स जो पुजारी आहे ऐं नफ़्स खे पंहिंजो ख़ुदा ठाहियो अथसि, इन जे करे मुशरिक आहे। छो ख़ुदा पंहिंजे नफ़्स खे ठाहियो वेठो आहे। अल्लाह जो पैगाम थो अचे त अच मस्जिद ॾे, नफ़्स चयो त न वञ। कंहिंजी उन इबादत कई, कंहिंखे पूॼो, कंहिंजी मञी? नफ़्स जी मञी, अल्लाह जी कोन मञी। मञी कंहिंजी? नफ़्स जी मञी। अल्लाह फरमायो अक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। ऐं इन जे वज़ाहत में हदीस पोयां गुज़री चुकियो त मुशरिक जो कमु आहे निमाज़ छॾणु। पोइ केरु को शख़्स निमाज़ छॾे अचे थो मुअव्विद ऐं कीअं थो थी सघे? इहो कहिड़ो उसूल आहे? ऐं निमाज़ जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम क़ुरान में फ़इन ताबू वक़ामुस सलात व आतु ज़कात फ़इख़वानुकुम फ़िद्दीन। जेकॾहिं निमाज़ तौबा कनि, निमाज़ क़ाइमु कनि, ज़कात ॾियनि, फरमाए फ़इख़वानुकुम फ़िद्दीन, पोइ तुंहिंजा दीनी भाइर। निमाज़ ज़रूरी शइ आहे, निमाज़ खां का छुटकारो कोन्हे को। ऐं इन खां अलावा साहबा फरमाइनि था, हज़रत बरदा फरमाए थो त असांजे ऐं काफ़िरनि जे दरमियान छा हो? बैनना व बैनहुम, उन्हनि जे दरमियान ऐं असांजे दरमियान अस्सलात फ़र्क़ निमाज़ हुई। फमन तरका फ़क़द कफ़र, जंहिं निमाज़ खे छॾे ॾींदो सो काफ़िर हो उन दौर में। ऐं उनखे काफ़िर ई तस्लीम कयो वेंदो, मुनाफ़िक़ ई तस्लीम कयो वेंदो हो, जेको निमाज़ खां पोइते रहंदो हो। ऐं अल्लाह जे रसूल छा फरमायो? वला ततरुकु सलात मक्तूबतन मुतअम्मिदन। निमाज़ कॾहिं बि
फर्जी ॼाणी वारी न छॾिजो। ॼाणी वारी जो मक़सदु छा आहे? तव्हां होश में आहियो, हवास में आहियो, तव्हांजे कन ते आज़ान पइजी चुकी आहे, निमाज़ जो टाइम थी चुको आहे, तव्हांखे ख़बर पए निमाज़ पढ़णी आहे, उनजे बावजूदि जेकॾहिं तव्हां निमाज़ छॾे फ़क़त बरियत मिनहु ज़िम्मतुल्लाह, अल्लाह जो ज़िम्मो तव्हां तां ख़तमु थी वियो। हाणे तव्हां दुनिया जे ज़िम्मे आहियो। पोइ दुनिया तव्हां सां कहिड़ो अंजाम करे, दुनिया तव्हांखे ज़लील करे, ख़्वार करे, रुसवा करे, केरु तव्हां सां छा थो करे, अल्लाह खे तव्हांजी परवाही कोन्हे। जिथे वञी तव्हां जीअं बि थियो, तव्हां सां कहिड़ा ज़ुल्म था थियनि, तव्हां सां कहिड़ियूं शामतूं तव्हां ते अचनि, फ़क़त बरियत मिन ज़िम्मतुल्लाह, इहा अल्लाह जे ज़िम्मे में आहे ई कोन इंसान। जॾहिं अल्लाह जे ज़िम्मे मां इंसान निकिरी वञे पोइ त शैतान जे ज़िम्मे में आहे। पोइ शैतान जे ज़िम्मे में हुन इंसान त छा छा हशर थींदा उहो त अल्लाह ई ॼाणे थो। ऐं निमाज़ जेको छॾे थो ॿियनि गुनाह जे बारे में कोन्हे, लेकिन निमाज़ जे बारे में अल्लाह छा फरमायो? ऐं निमाज़ फर्ज़ आहे। इन जे बारे में छा फरमाई त क़यामत जे ॾींहुं इहे अहिड़नि ज़ालिमनि सां गॾु उथंदा जिन ते अल्लाह जी सख़्त कावड़ हूंदी। मा कारून व हामान व उबय बिन खल्फ, फरमाई इहे कारून सां, हामान सां ऐं उबय बिन खल्फ सां उथंदा। कारून ऐं हामान ऐं मा फिरौन जा लफ़्ज़ हदीस में आहिनि। फरमाई त इहे फिरौन सां, हामान सां ऐं कारून सां, उबय बिन खल्फ सां उथंदा। ऐं इहे ज़ालिमात जिन खे सभ खां वधीक अल्लाह ताला जिन ते कावड़ हूंदी। ऐं जेको जंहिं ते अॻ ई कावड़ हुजे, जेको उन सां गॾु उथे कहिड़ो असरु थींदो? जेको ख़ुदाई जो दवा फिरोन करे हो, जंहिं ते अल्लाह जी सख़्त कावड़ हूंदी न वक़्तु, जेके बेनिमाज़ी उन्हनि सां गॾु हूंदा, उन्हनि जी लिस्ट में उथंदा, उन्हनि जे नालनि सां गॾु उथंदा, उन्हनि सां ई गॾु उथंदा जिन ते अल्लाह जी सख़्त कावड़ हूंदी। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अहादीस मां असांखे ख़बर पइजे निमाज़ छॾणु केॾो वॾो जुर्म आहे ऐं इस्लाम खां ई जहिड़ो इंसानु ख़ारिज थो थियो वञे। पर अॼु निमाज़ जे बारे में कंहिंखे कावड़ न लॻे, अल्लाह ताला असां सभिनी खे माफ़ करे। अॼु खां पोइ आयत कयो इंशाअल्लाह त असीं निमाज़ क़ाइमु कंदासूं इंशाअल्लाह। कुझु हुकुम जेके आहिनि शरई हदीसनि जी ऐं क़ुरान जी रोशनी में लॻाया विया आहिनि बेनिमाज़ी ते, जंहिं जॻह ते फज़ीलतूं निमाज़ जूं ॿुधायूं आहिनि, उन जॻह ते हुकुम जेके ॿुधाया विया आहिनि तव्हां हदीस में ॿुधा, क़ुरान जी आयतुनि में ॿुधा। ऐं आइमा किराम जे मुतालिक़ जेके ॻाल्हियूं उन्हनि जेके कयूं आहिनि उहे तव्हांजे साॻियो ज़िक्र कयां। इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह फरमाए थो, दलाइलनि जो ज़िमेदार आहे, जेको मूंखां दलील पुछंदो ऐं नंबरनि सां किताबनि जा हवालनि जा नाला ॿुधाए छॾींदुसि। इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह फरमाए थो, जेको शख़्स निमाज़ छॾे थो उनखे तहज़ीरी सज़ा ॾिनी वेंदी, उनखे जेल में बंदि कयो वेंदो ऐं एसि ताईं जेल में बंदि हूंदो जेसि ताईं निमाज़ जो पाबंद न थिए। ऐं अहिड़ी तरह इमाम अहमद बिन हंबल फरमाए थो, जेको बेनिमाज़ी आहे उनखे त हिकिड़ो मुस्लमान जे क़ब्रिस्तान में दफ़न न कयो वञे ऐं दायरा इस्लाम मां ख़ारिज आहे। ऐं अहिड़ी तरह इमाम शौकानी रहमहुल्लाह फरमाए थो त जेको आहे बेनिमाज़ी आहे सो इस्लाम दायरे इस्लाम मां ख़ारिज आहे ऐं क़त्ल जो मुस्तहक़ आहे। अहिड़ी तरह अलावा शनकीती रहमहुल्लाह फरमाए थो इहो इस्लाम खां ई ख़ारिज आहे बेनिमाज़ी। ऐं अहिड़ी तरह अब्दुर्रहमान मुबारकपुरी रहमहुल्लाह फरमाए थो त मूंखे अहिड़ा माण्हू जेके आहिनि से बिल्कुलु काफ़रनि जे बराबरि आहिनि, गैर मुस्लिमनि जे बराबरि आहिनि जेके निमाज़ को था पढ़नि। अहिड़ी तरह इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह जेके शेखुल इस्लाम जो लक़ब मिलियो उहो फरमाए थो, जेको मुसिर हमेशह निमाज़नि खां गाफ़िल रहण वारो ऐं हमेशह निमाज़नि खां पोइते रहण वारो, उहो जेकॾहिं मरंदो त काफ़िल थी मरंदो। अहिड़ी तरह शेख हुसैन रहमहुल्लाह फरमाए थो, उनजो को बि इस्लाम सां ताल्लुक़ कोन्हे। ऐं सऊदी मजलिस इफ्ता जी बि फतवा आहे त जेको बेनिमाज़ी आहे, मुसिर आहे, हमेशह निमाज़ कोन थो पढ़े, उहो दायरा इस्लाम मां ख़ारिज आहे। हेॾा वॾा मुहद्दिसीन किराम जा बेनिमाज़ जा हुकुम आहिनि ऐं क़ुरान जी आयत ऐं हदीस जे आयन मुताबिक़ आहिनि। त हाणे ॿुधायो त जेको शख़्स चए थो तौहीद ते निमाज़ कोन पढ़ंदुसि, कहिड़ी तौहीद ते आहे? जॾहिं मूं पहिरीं ॿुधायो बुनियाद जॾहिं भित रखिजी कोन थी सघे बग़ैर बुनियाद जे, त तौहीद कहिड़े कम जी? जंहिंमें हिकिड़ी बुनियाद जी हिकिड़ी सिर लॻल हुजे, ॿ सिरूं खुटल हुजनि, इहा त ॻाल्हि काफ़ कान ठही। त निमाज़ ज़रूरी आहे, निमाज़ अहम फ़र्ज़ आहे। निमाज़ कंहिं बि हालत में कंहिंखे बि बख़्श कोन्हे का, कंहिं बि हालत में बीमार आहे इशारनि ते पढ़े। निमाज़ जो मामिलो इंतिहाई सख़्तु आहे। ऐं उन खां बाद ॿी शइ कहिड़ी आहे? ज़कात। ऐं ज़कात जे मुतालिक़ हिकिड़ी ही हदीस जेका हिकिड़ो ई रिवायत जेका अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला
अनो जे बारे में अचे थी जेकॾहिं उहा ई बयानु करे छॾिजे उहा ई काफ़ी आहे। यानी अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन में बेनिमाज़ी जो हुकुम ॿुधाए छॾियो ऐं ज़कात न ॾियण जो हुकुम ॿुधाए छॾियो। जॾहिं कुझु माण्हुनि ज़कात ॾियण खां इनकार कयो, ज़कात ॾियण खां इनकार कयो, उन ते अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो उन जे दौरे खिलाफ़त में फरमाई त जेके ज़कात ऐं निमाज़ में फ़र्क़ु कनि था, जेके ज़कात ऐं निमाज़ में फ़र्ज़ कनि था, यानी जीअं निमाज़ फ़र्ज़ आहे तीअं ज़कात फ़र्ज़ आहे, त आउं उन्हनि माण्हुनि सां जंग करण लाइ तयारु आहियां, आउं उन्हनि सां जंग कंदुसि जेके ज़कात ऐं निमाज़ में फ़र्क़ु कनि था। यानी जेको निमाज़ जो मुनकिर आहे, जेको ज़कात जो मुनकिर आहे, ॿई जंग जा मुस्तहिक़ आहिनि। जंग के मुस्लमान सां कोन्हे थींदी, जंग हमेशह मुस्लमान कंहिंसां कोन्हे थींदी, गैर मुस्लिम सां थींदी आहे, काफ़िर सां थींदी आहे। यानी जेको हड धर्म हुजे उन सां ई जंग थींदी आहे। त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने फरमायो जेको ज़कात में निमाज़ में फ़र्क़ु करे थो त असां आउं उन जे ख़िलाफ़ जंग जो ऐलान थो कयां। ऐं ज़कात खे असां मामूली शइ सम्झी छॾियो आहे। ऐं ज़कात जेका आहे असां ईअं पोइते छॾे ॾिनी आहे ॼण त ज़कात को इस्लाम में को हिसो ई कोन्हे। निमाज़ूं त 5 वक़्त पढ़ंदासूं, ॿी सभु शइ ते हूंदासूं, लेकिन ज़कात जी असां का अहमियत ई कोन्हे। हालांकि इहा बि जीअं निमाज़ आहे तीअं इस्लाम जी बुनियाद आहे। ज़कात हिकिड़ो त इंसान जे अंदरां बुख़ल कंजूसी ख़तम थी करे, ऐं ॿिए नंबर ते तव्हांजी कंजूसी ऐं असांजी कंजूसी जेको बुख़ल आहे उनखे ख़तमु कंदी, ऐं उन खां पोइ तव्हांजो जेको माल आहे उनखे पाक कंदी। ऐं टी सूरत इहा आहे त ग़रीबनि ऐं मिसकीन जी मदद थींदी। अल्लाह ताला छा फरमाए, ख़ुज़ मिन अम्वालिहिम सदक़तुन, उनजे मालनि मां तूं ज़कात वठि। ज़कात जे बारे में सदक़ा जो लफ़्ज़, उनजे मालनि मां ज़कात वठि। तुतहिरहुम व तुज़क्कीहिम, तूं उन्हनि खे पाक कर, व तुज़क्कीहिम, ऐं उन्हनि खे पाक कर, व तुज़क्कीहिम, इन जो तज़कियो कर। यानी हुकुम आहे शरीयत में ज़कात जो जेको आहे सो ज़रूरी आहे ऐं ॾियणी आहे। ऐं अॼु त असांजा मुस्लमान ज़कात जो निसाब पुछण लाइ तयारु कोन्हनि। मूंखे बि त ज़मानो थियो आहे, कुझु चंद हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे मूंखां पुछो ज़कात जे बारे में केतिरी करणु, मूंखे अलाह माशाअल्लाह अलहमदुलिल्लाह कुझु माण्हुनि खे ख़बर बि हूंदी तॾहिं कोन था पुछनि। पर अक्सर और बेशतर असांजे माशरे जो हाल इहो आहे त ज़कात खां असीं एतिरा परे आहियूं, ऐं अॼु असीं दाऊं कहिड़ियूं कंदा आहियूं त हर जॻह ते असीं ॾिसूं पिया फ़क़ीर पिया पिननि। इनखे पिनण ते मजबूर कंहिं कयो? अॼु असांजा कुझु कुसूर ॾिसूं, छो इहो माशरो ख़राबु थियो, छाजे करे माशरे जी एतिरी ग़लति असर पिया। वञा तव्हां ख़िलाफ़त ॾिसो, उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी ख़िलाफ़त ॾिसो, उमर फारूक जी ख़िलाफ़त ॾिसो, उन ज़माने में त को पिने हा, छो कोन पिनियो? छाजे करे जो हर इंसान पंहिंजे माल मां ज़कात कढी पे ऐं ख़ैरात ऐं सदको कयो पे, जेको मुस्तहिक़नि ताईं पहुतो पे, केरु वठण लाइ तयारु कोन हूंदो। एॾो माल ऐं मिल्कियत बरकतूं हुयूं। ऐं अॼु छा आहे, असां दाऊं कंदा आहियूं त भई पेनूं वधी, फ़क़ीर वधी आहिनि। असां कॾहिं पंहिंजो कुसूर ॾिठो आहे त असां कॾहिं माल मां ज़कात कढी कंहिं ताईं पहुचाई आहे? असां पंहिंजे पाड़े में कॾहिं नज़र विधी आहे त केतिरा असांजे पाड़े वारा ज़कात जा मुस्तहिक़ आहिनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेके मिलंदो कोन पिनंदो, पोइ आदी बि थी वेंदो। हिकिड़ो दफ़ो हुन वठी ॾिठो, ॿियो दफ़ो आदी थी वेंदो, ॿ टे दफ़ा वरितई, चोथों दफ़ो आदी थी वेंदो। जॾहिं तव्हां हुन सां सुठो सलूक न कंदो, जॾहिं ज़कात हुन ताईं न पहुचंदी, जॾहिं हुन ताईं ख़ैरात न पहुचंदी, जॾहिं हुनजा मसाइल हल कोन थींदा, जॾहिं केरु हुनजी फ़िक्र कोन कंदो, आख़िर कंहिं त कम ते मजबूर थींदो। ऐं पोइ हिकिड़ो ॿ दफ़ा कंदा आहिनि, पोइ आदत पइजी वञनि, हिन में कुझु असांजो पए, कुझु कुसूर असांजो बि आहे। हर फ़र्द सोचे त जीअं निमाज़ फ़र्ज़ आहे तीअं ज़कात बि फ़र्ज़ आहे। उनजो निसाब ज़हन में रखणु खपे, ऐं पंहिंजे माल मिल्कियत खे बि ॾिसणु खपे त मुंहिंजी केतिरी मिल्कियत आहे, मूंखे केतिरी ज़कात ॾियणी आहे। त इहे शयूं फ़र्ज़ आहिनि, इन्हनि खां सवाइ इस्लाम जी बुनियाद नथी रखी सघिजे। त निमाज़ ऐं ज़कात इहो अहम फरीज़ो आहे, ऐं अॻिते ॿियूं बि शयूं जेके बुनियाद में बयानु थींदियूं इंशा अल्लाह ताला। टाइम मुख़्तसिर आहे, ऐं कोशिशि कयो त इन्हनि सभिनि जेके शयूं पोइते बयानु थियूं ऐं अॼु बयानु थियूं, निमाज़ जे मुतलिक़ आसानियूं न ॻोल्हियो। निमाज़ जो हुकुम सख़्तु आहे, ऐं निमाज़ खां बग़ैर तौहीद कान्हे का, इहो यादि रखिजो। तौहीद निमाज़ खां बग़ैर कोन्हे का। जेकॾहिं तौहीद परस्त आहियूं, पाण खे तौहीद वारो सॾायूं था, मुवहिद सॾायूं था, ऐं अल्लाह जी जन्नत हासिल करणु चाहियूं था, शिरक खां बचणु चाहियूं था, त निमाज़ ज़रूरु पढ़णी पवंदी। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।